मुझे मोहतरम दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो अॼु तव्हां असां इन सालाना अज़ीम शान कब्रस्तान जे भरसां फ़िक्र आख़िरत कॉन्फ्रेंस में कुरान पाक जे ॿुधण ऐं ॿुधाइण जे लाइ गॾु थिया हूं। शिल रब्बुल आलमीन इन कुरान पाक जे सदके असांजे कटियल दिल खे साफ़ बणाए। शिल रब्बुल आलमीन इन कुरान पाक जे सदके असांखे क़ब्र जी तैयारी नसीब फरमाए, आख़िरत जी तैयारी नसीब फरमाए। ए कब्रस्तान तव्हां असांखे एक अज़ीम सबक ॾेई रहियो आहे त जेके तव्हां असांजे साम्हूं इन्हनि क़ब्रुनि में सुतल आहिनि, कल इहे भी तो असां वांगुरु घुमंदड़ फिरंदड़ हा। कल इन्हनि जो भी को नालो हो, कल इन्हनि जी भी का ॻाल्हि हुई। इहे भी पंहिंजे इलाइक़े जा मुअज़्ज़ज़ हा, ये भी पंहिंजे ज़ातिन जा चंगा मुड़स हा, ये भी कॾहिं कचहरिन जा मोर हा। यह शय भी समझ में अचे थी दुनिया में जेकॾहिं पलंगन महांगन ते सुम्हंदा हा, पर अॼु उहे मिट्टीअ जे मथां सुता पिया आहिनि। कल जेकॾहिं इहे मंगुलनि में रहंदा हा, अॼु इन साम्हूं वेराननि में सुता पिया आहिनि। कल जेकॾहिं इहे महफ़िलनि मजलिसनि जा मोर हा, अॼु इहे अकेला आहिनि, औलाद खे भी यादि कोन्हनि, ॿाहिरनि खे भी यादि कोन्हनि, घर वारनि खे भी यादि कोन्हनि। कल जेकॾहिं इहे रोशनियुनि जे झिरमट में हा, अॼु ऊंधाईअ में सुता पिया आहिनि। कल जेकॾहिं इहे गाॾियुनि में हलंदड़ हा, अॼु अहिड़ी जाइ ते सुता पिया आहिनि जिते राति त पंहिंजे जाइ ते, पर ॾींहं जो भी माण्हूअ खे अचणु भउ थींदो आहे। इहो को दौर हूंदो हो जो रोज़ जेसिताईं सुबुह जे टेम ते औलाद पंहिंजे पीउ माउ जे क़ब्र ते अची दुआ न घुरंदा हा, त न धंधो धाड़ी कंदा हा, न दुकाननि ते वेंदा हा। इहो को दौर हो। रोज़ खां वरी जुमे जे ॾिहाड़े ते कमु पहुतो, रोज़ खां बाद में वरी जुमे जे ॾिहाड़े ते अची पहुतासीं। पोइ हर माण्हू जुमे जे ॾींहुं टाइम कढी ईंदो हो, पंहिंजे अबे जे क़ब्र ते ईंदो हो, पंहिंजे अम्मा जे क़ब्र ते ईंदो हो। ऐं दुनिया वारो अव्हां जेकॾहिं दिलनि जो भार हल्को करणु चाहियो था, अव्हां जेकॾहिं पंहिंजे सीने खे सुकून ॾियणु चाहियो था, त पोइ उन्हनि ॾे अचो जिन जे सीननि ते सुम्हंदा हो। अव्हां जेकॾहिं पंहिंजे दिल खे ख़ुशि करणु चाहियो था, पोइ कब्रस्तान उन्हनि ॾे ईंदा कयो जेके तव्हां खे ॾिसी करे ख़ुशि थींदा हा, जेके तव्हां खे ॾिसी करे पंहिंजे ॾींहं जा थक लाहींदा हा, जेके अव्हां खे ॾिसी करे ईअं सोचींदा हा त असांजी दुनिया भी आया, असांजो सभु कुझु इहो आहे, पर असां एॾो त दुनिया में फासी वियासीं। जंहिं अबे जे सीने ते निंड्रा कयूंसीं, उहो अबो यादि ई नाहे। एॾो त असां दुनिया जे लालच में फासी वियासीं, जे अम्मा जे झोलनि में आराम कयासीं, उहा अम्मा यादि ई नाहे। न ॼण त कल अबे असांजे लाइ कमायो हो,
न ॼण कल असां अम्मा जे पेट में 9 महीना रहियासीं, ॼण त असां अम्मा जीजल जो 2.5 साल खीर ई न पीतोसीं। ईअं हणो वठ वठा में लॻा पिया हूं। अॼु तव्हां असांखे सोचणु घुर्जे त असां पंहिंजे पीउ माउ जे लाइ केतिरो टाइम कढी करे इन्हनि क़ब्रिस्तान ॾे अचूं था, पोइ असांजे लाइ पोयां केतिरा ईंदा। तव्हां असांखे इन शइ ते सोचणु घुर्जे त असां पंहिंजे पीउ माउ जे लाइ केतिरो टाइम कढूं था, त असांजे लाइ केतिरो टाइम निकिरंदो। बाबा साईं सॼी दुनिया ॻोल्हे ईंदे, न अबे जहिड़ी दौलत नज़र ईंदई, न अम्मा जहिड़ी दौलत नज़र ईंदई। अबे वारा जेके प्यार वारा लफ़्ज़ हुयई, अम्मड़ जीजल वारा जेके प्यार वारा लफ़्ज़ हुयई, सॼी दुनिया घुमी आ, तोखे उन्हनि लफ़्ज़नि सां कोई कोन सड़ींदो। छो असां इन मंज़िल ते पहुता हूं त हाणे असां साल में भी पीउ माउ जे क़ब्र ते वञण जे लाइ तैयार न आहियूं। रोज़ वयो, जुमे वारो ॾींहुं वयो, महीनो वयो, एॾा मसरूफ़ थी वियासीं जो असांखे साल में भी हिकिड़ो ॾींहुं नथो टाइम मिले जो पंहिंजे अबे जे क़ब्र ते वञी करे के दिल जा हाल अहवाल करे चा। अम्बड़ जीजल जे क़ब्र ते वञी करे को पंहिंजे दिमाग़ जो बोझ लाहे अचां, सीने जो बोझ लाहे अचां। कॾहिं हुननि बोझ लाथा हा तुंहिंजा, अॼु तूं पंहिंजो पाण बोझ लाहे। अञा बि जेकॾहिं तूं दुनिया में फासंदो वेंदे, पोइ ख़बर नाहे त पोयों मंज़र अलाए छा हूंदो। कल ईद जो ॾिहाड़ो गुज़रियो, किन रोई गुज़ारियो हूंदो। कल ईद जो ॾिहाड़ो गुज़रियो, किन सुॾकनि में गुज़ारियो हूंदो, किन तन्हाईअ में उन्हनि जो हाव फाटंदो हूंदो, तन्हाईअ में उन्हनि जी दिलि फाटंदी हूंदी। किन नवनि लटनि में गुज़ारियो हूंदो, किन पुराणनि लटनि में गुज़ारियो हूंदो, किन संगत सां गुज़ारियो हूंदो, कंहिं पंहिंजे मुंहुं गुज़ारियो हूंदो। ॾुखे में ॾुखी शइ अथव, ॾुखे में ॾुखी शइ अथव प्यारीअ शइ जी जुदाई। अब ॾुखे में ॾुखी शइ कहिड़ी आहे? दिल वारी शइ, रूह वारी शइ जी जुदाई, या ॾुखे में ॾुखी शइ आहे। तव्हां असां त चयोसीं त रमज़ान वयो, वञे ई न पियो, मस जान छुटी, पर उन्हनि खां पुछा कर न जेके रमज़ान में अल्लाह जा आशिक़ हा, क़ुरान जा आशिक़ हा, जिन रात जो सजी रात रब के पुकारियो, ॾींहं जो सॼो ॾींहुं रोज़ा रखिया, ओ 5-5 10-10 हिन यार जा ख़त्म कढिया। उन्हनि खां पुछा कर त रमज़ान जहिड़ो मज़ो वरी ईंदो? महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विछोड़ो अर्ध शाते पोकिया त ॾुखे में ॾुखी शइ आ, दिल वारी शइ जी जुदाई। अल्लाहु अकबर। जंहिं टाइम ते मिठड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हीअ फानी दुनिया छॾे विया, महबूब संजे जुदाई खां बाद में, महबूब संजे विछोड़े खां बाद में, महबूब जा 1.25 लख असाब सगोरा जेके महबूब जा सच्चा आशिक हा, दीवाना हा, परवाना हा, ॿियनि जे पासे ॾे त नथो वञा। फ़क़त मां हिकिड़ो मंज़र अवां जे साम्हूं थो पेश कयां। हरते बिलाल रज़ी अल्लाह ताला नो जंहिं महबूब जे करे, दीन जे करे, क़ुरान पाक जे करे, कलमे जे करे सान सदमा सटा, चान सदमा सटा, महबूब जे करे पंहिंजे सीने जे मथां गोरा गोरा पत्थर बर्दाश्त कया। अॼु तोखा मुखां 13 कलाक फ़क़त उन बर्दाश्त न थी सघंदी आ, बुख रोज़े जी बर्दाश्त न थी सघंदी आ।
गर्मियां जा दिहाड़ा जून जुलाई जा सख्त ॾियारा हेठों ततल वारी सीने ते पत्थर बाबा साईं मुसलमान सदाइनो सोलो आ मुसलमान बणजनो ॾुखियो आ बाबा साईं इंसान सदाइनो सोलो आ इंसान बणजनो ॾुखियो रसूलुल्लाह साईं जो आशिक सदाइनो सोलो आ रसूलुल्लाह जो आशिक बणजनो ॾाढो ॾुखियो आ अल्लाहु अकबर तवज्जह तकर टाइम जे किल जे लियाओ सां तफसील दे नवीद में उन्वान जेको मां खयो त ॾुखे में ॾुखी शइ पंहिंजे जेको माण्हूअ खे तकलीफ़ ॾींदड़ ईंदड़ लम्हो कहिड़ो हूंदो आहे दिलि वारी शइ जी जुदाई रमज़ान मुबारक जो महीनो भी उन्होंने यारन जे लाइ ॾुखी शया जिनजी रमज़ान मुबारक सां सच्ची मोहब्बत हुई अल्लाहु अकबर वो हरत बिलाल जंहिं महबूब जे सदके वॾेरनि जूं मारां खाधियूं सरदारनि जूं मारां खाधियूं उन मारनि जे तफ़सील ॾे बि नथो वञा हिकिड़े ॾियारे सिद्दीक़ अकबर फरमायो ओ बिलाल अचे जी सोना चे मूंखे बि ख़बर आहे तूं मिठे मोहम्मद करीम जो सचो आशिका मुखे भी खबर आ तू अल्लाह जो सच्चो आशिका ओ बिलाल यार हितो मुंजो गुज़रो थींदो आ तोखे मारींदान जे टाइम ते तोखे तकलीफ़ ॾींदान मुखे ॾुखो थींदो आ मुखे सदमो पचंदो आ ओ बिलाल हीअं कंदो कर हुननि खे चिड़ छाते ईंदी आ ॾाढा तूं अहद अहद चवंदो आ हुननि खे चिड़ ईंदी आ अल्लाह खे त ख़बर आ तूं सच्चो अल्लाह जो आ पो दिल में अहद छो न चवंदो आ रसूलुल्लाह से के भी खबर आ पो दिल में अहद अहद छो न चवंदो आ ॾाढा अहद अहद जो लफ्ज़ चवंदो आ हुननि खे कावड़ ईंदी आ अल्लाहु अकबर उन आशिक बिलाल जेके जुमला चया चवे तो अबू बकर सिद्दीक़ मां मजबूर आ मां पंहिंजे वस में न आहियां हुननि खे धक्को हणंदे मज़ो ईंदो आ मूंखे ॾाढा अहद अहद चवंदे मज़ो ईंदो आ आज़माइन पंहिंजी ताक़त देखा सग अथन लिखियो पियो पंज पंज सरदार ॾाढा उन्हनि जा नौकर मारे मारे थकजी पवंदा हा पर सुणे बिलाल जे ज़बान ते अहद अहद बंदि न थींदो हो जन्नत सोली न थई जन्नत सोली न थई कुरान तो फरमाए अलिफ लाम मीम अहसिबन नास अन युतरकू अन यकूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून कुरान तो फरमाए अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत वलम्मा यातकुम मसलुल लज़ीना खलौ मिन क़ब्लिकुम मसतहुमुल बासा वज़र्रा वज़ुलज़िलू हत्ता यक़ूल अर्रसूल वल्लज़ीना आमनू मता नस्रुल्लाह अला इन्न नस्रल्लाहि करीब तो इल्लल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नह अल्लती कुन्तुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह व लकुम फ़ीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम जन्नत वठण सोली न आहे हिन जिस्म तो हथ खणो पवंदो आ हिन जान तो हथ खणो पवंदो आ दिल अल्लाह के दई छड़ जाए जान अल्लाह के दई छड़ जाए दिल मिठे मोहम्मद करीम के दई छड़ जाए जान मिठे मोहम्मद करीम के दई छड़ जाए पो समझ पक्को मुसलमान वा रते बिलाल तो चो अबू बकर मां छा कया मां पंहिंजे वस में न आहियां हुननि खे ॾाढा धक हणंदे मज़ो ईंदो आहे हाउ ठरंदो आहे मूंखे वरी मार में रत वहंदे अहद अहद चवंदे मज़ो ईंदो आहे
अल्लाह अकबर तवज्जो त कर मां तफसील में न तो वञो शाड़ कड़कंदो तो अलो प्यारी शय जी जुदाई कियां जिगर झोरे विझंदी आ हरते बिलाल रज़ी अल्लाह ताला नो अल्लाह अकबर जेका मां ॻाल्हि करणो पहुचाया खुलासे वारे पासे रे तोखे वठी आयो जंहिं टेम ते महबूब जी जुदाई थी वई जय टेम ते महबूब सिंह जी जुदाई थी वई सोने अबू बकर सिद्दीक जड़ो जवान सोने उमर फारूक सोने उस्मान गनी शेरे खुदा जड़ा जवान उन्हनि जी सूरत हाल केड़ी आ गाल बे पासे दे हली वेंदी हरते बिलाल रज़ी अल्लाह ताला नो चंद ॾींहं गुज़रिया मदीनो पाक छॾे वियो जंहिंखे ॾिसी दिलि ठारींदो हो उहो महबूब ई न रहियो हा जंहिंखे ॾिसी हुज़ूर सिंह जो साहबी डुकंदो तो वञे हिकिड़ो साहबी हर तो काहे पियो ख़ैर त आहे काॾे तो डुकंदो वञे तूं पुछे थो जंहिं महबूब जे मथां कलमो पढ़ियोसीं उहो महबूब जो मोकिलाए वियो उहो साहबी हर मूं हथ कढी करे हर मूं हथ कढी करे मथे निहारे करे जुमला केड़ा तो चवे चे तो ओ मुंहिंजा अल्लाह हे कन ॾिना हुई जिन कनन सां तुझे महबूब जूं ॻाल्हियूं ॿुधंदोम हे अख ॾिनी आई जिन अखियुनि सां तुझे महबूब जा दीदार कंदोम अल्लाह ने अखियूं भी वापस वठो कन भी वापस वठो क़यामत वारे ॾियारे अखियूं मोटाए दी जाए कन मोटाए दी जाए केड़े कम जी वो महबूब ही ना है त ॿिया दीदार कंहिंजा कन केड़े कम जा वो महबूब ही ना है जिन जो ॻाल्हियूं ॿुधंदो वो अल्लाह से के उन जी का एड़ी दर्द दिल वणी वई जो अखियूं भी उते ही हली वयूं कन भी उनके जिस्म खपे ही न पियो ला युमिनु अहदुकुम हत्ता कुना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन उन्हनि छड़ो सिखियो हो महबूब मुहम्मद न अब्बो याद न अम्मा याद न बच्चा न बार न पेट न जमीन कुछ भी न छड़ो महबूब पो रब के वणी विया तॾहिं बि रब फरमाया रज़ी अल्लाह अन्हुम वरज़ू अन्हु महबूब सां सच्चा हो मां रब भी राज़ी तव्हां मां अल्लाह खां राज़ी अल्लाह अकबर जंहिं टेम ते मदीने पाक के सुनो बिलाल साईं छॾे वियो ओ बिलाल तू त महबूब जो पाड़ो छड़ियो तो वने पर महबूब तोखे कोन छड़ींदो तव्हां रमज़ान मुबारक जे महीने में ॾिठो मां भी ॾिठो खोड़ ओड़ा महबूब जा सच्चा आशिक हेमान हिकिड़ो मंज़र तो ॿुधाइण चाहियां इन रमज़ान मुबारक जे महीने में तव्हां खोड़ अहिड़ा ॾिठा मां भी पंहिंजे अखियुनि सां ॾिठा इहराम पातल सामो बैतुल्लाह में आखिरी दीद पजंदी वई रूह परवाद थींदो वियो हाय हाय पातल चाहे इहराम पातल ब कपड़ा इहराम वारा पातल अशी चादर पातल जिस्म ते इहराम सामो बैतुल्लाह है तवां को तो पुछा कया इहराम में जेको बैतुल्लाह के ॾिसंदो पवने तेंजो रूह परवाद थींदो पवने ॿुधायो तेसां केड़ो लेखो थींदो लेखो थींदो जेनो साहब बैतुल्लाह जे सामू वने इन सां भी लेखो थींदो अल्लाह अकबर ओड़ा भी हवा नौजवान ॾिठा मदीने पाक में रोज़े पाक जे सामो रियाजुल जन्नत में जंहिंजो साह परवाद थी वियो हाय हाय महबूब जे घर में भर में दर ते जिनके रब पाण वटि घुरायो चओ त इन्हनि सां भी लेखो मरणो आहे मरणो पर रब को या दुआ घुरंदो कर रब मरणो आहे पर मौत एड़ो त ॾिजा न जो पहचा कब्र में त जन्नत जा हेठों हिंदोरा बिस्तरा हुजन रब मौत एड़ो त ॾिजा जो कब्र में पहुचूं त जन्नत जी दरी खुली पई हुजे
रब मौत एड़ो ॾिजाए क़यामत में उथूं त साम्हूं महबूब मुहम्मद जो दीदार थे वरी जो अॻिते वधूं त होदे कोसर जा जाम महबूब वारा भरियूं बीठा हुजनि ढुक पीअंदा वञो अॻिते ऐलान थिए त इन्हनि खे चओ हिसाब वारे पासे न वञो अचो रब जो दस्तरखानो लॻल आहे खाईंदा वञो साम्हूं रब जा दीदार कंदा वञो मरणो त आहे पर ज़िंदगी अहिड़ी जो अॻिते अल्लाहु अकबर ओ सोना बिलाल तू त मदीनो छॾियो थो वञे पर मिठड़ो मुहम्मद मदीने वारो तोखे को न छॾींदो तू मदीने वारे यार जे करे सभु कुझु छॾे आए न अॼु मदीनो कीअं थो छॾियो वञे अल्लाहु अकबर प्यारी शय जो विछोड़ो केॾो ॾुखियो आहे सुणे बिलाल रज़ी अल्लाह ताला नो जे टेम ते मदीनो पाक छॾे वियो महबूब जो दीदार थींदो वियो बिलाल तू छॾे आए न सुणे बिलाल के महबूब से जो दीदार थींदो वियो महबूब जुमला कहिड़ा चया ओ बिलाल तू बेवफा त को न हुए ओ बिलाल तुम बेवफा त कोन होए तू त मुंहिंजो वफादार होए तू त मूंसां निभाइण वारो होए ओ बिलाल मां मुहम्मद भी मदीने वारन के छॾे आयुमि ओ बिलाल तू भी मदीने वारन के छॾे आए ओ बिलाल तुझी आज़ान जेका मां मुहम्मद करीम जे दौर में गूंजंदी हुई अॼु मदीने पाक मां उहा आज़ान बंद थी वई सोने बिलाल से जी बारे में चे दो अल्लामा रूमी रहमतुल्लाह अलैह मसनवी रूमी में लिखियो आ त बिलाल सोनो आज़ान ॾींदो 8 मेलन ताईं सोने बिलाल जे आज़ान जो आवाज घणन मेलन ताईं हाय हाय अल्लाह से चला सा के आज़ान जो अदब नसीब फरमाए अल्लाहु अकबर गालियों खोड़ खुलंदियूं वेंदियूं मां उन्हनि पासे ॾे नथो वञा मां पंहिंजे उन मक़सद वारे ॻाल्हि ॾे थो अचां ओ बिलाल तूं जो वयो हले त आज़ान बंदि थी वई ओ बिलाल मां मुहम्मद करीम जो पासो छो छॾे आए मां मुहम्मद करीम जो पाड़ो छो छॾे आए ओ बिलाल आज़ान बंद करे छो हलियो आए सुणे बिलाल रज़ी अल्लाह ताला नो जी जीअं जो अख खुली अध रात जे टेम ते पंध काहे पियो छाजी सवारी महबूब जो मेहणो महबूब जा लफ़्ज़ त एॾो बेवफा त कोन है बिलाल तू बेवफा अल्लाहु अकबर सुनो बिलाल रज़ी अल्लाह ताला जय टेम ते मदीने पाक में पहुंची वियो मदीने पाक में पहुंचण खां बाद में मदीने पाक जे घिटन में आवाज अची विया जा बिलाल बिलाल अची वियो बिलाल आयो आ बिलाल जे अचण जी ॻाल्हि जो थींदी वई पोड़न में भी साहो पजी वियो नौजवानन में भी साहो पजी वियो मदीने पाक जे अमरन भेणुरन में साहो पजी वियो उन्हनि जे दिल में या ॻाल्हि वेठी अॼु साॻी मिठे मुहम्मद जे दौर वारी आज़ान ईंदी उहा साॻी झुंगार थींदी अल्लाह साईं उन्हनि जाइन जो अहिड़ो असर रखियो आहे मूंखे अॻे हिकिड़े दोस्त वीडियो मोकिलियो हुयो त के अंग्रेज़ औरत जो आज़ान जो अचे पई त आज़ान अचण सां हुन जे बाहुनि जा वार बि उबा थी पवनि अंग्रेज़न के भी आज़ान जो हया थे तो असा के नथो थे असा शादी जा लौड बंद न कंदाऊं राग बंद न कंदाऊं भले भई आज़ान तवज्जा कर मां पंहिंजे बयान के पूरो करण वारो आ अल्लाह सही शल मुखे भी हया नसीब फरमाए आज़ान जो अदब नसीब फरमाए आमीन त चओ हरते बिलाल रज़ी अल्लाह ताला जय टेम ते मक्के मदीने पाक जा नौजवान वडड़ा फिरी आया ओ बिलाल महबूब भी हलियो वियो तू भी छॾे वई बिलाल जीअं जो आयो रोज़े पाक ते हाज़री भरींदो वियो उन बिलाल जे रोवण जी ॻाल्हि कहिड़ी कयां बिलाल जे सुॾुकनि जी ॻाल्हि कहिड़ी कयां जंहिं टाइम ते बिलाल जे मथां वॾो इम्तिहान जो टाइम इम्तिहान जी घड़ी आई जॾहिं आज़ान जो टाइम थियो
आज़ान जो टाइम थियो बिलाल उठ कुम या बिलाल फाज़न बिलाल उठ आज़ान तॾे इन सदमे को तो मां मदीनो पाक छॾियो समझ जाए बिलाल उठ आज़ान तॾे इन सदमे को तो मां मदीनो चे आज़ान ॾियण वारो सदमो आहे चे तव्हां उन मंदिर ते पहुचो ई नथा हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला नो शातो चवे जे तो मुझी मजबूरी आ महबूब जे दौर में आज़ान ॾींदो हम पर हाणे आज़ान ॾेई कोन सघबी आज़ान बिलाल साथियो थी आज़ान सागिया चे तो नन गाल बिया चे केड़ी गाल चे जे टेम ते माशद अन्न मोहम्मद रसूलुल्लाह जा लफ्ज चंदो में सामू मुझे सजे पासे दे महबूब हुंदो अशद आंगुर जो इशारो कंदो हम अशद अन्न मोहम्मद रसूलुल्लाह जे चंदो महबूब हुंदो अशद आंगुर जो इशारो चे आज़ान त चंदुम पर अशद आंगुर जो इशारो काॾे किया हज़रत बिलाल तो चवे उहा जगह खाली हुंदी मुखों बर्दाश्त को न थी सघंदी समूरन खे जवाब ॾिनई बस 2 मिनटन में अब्दुल कदीर बस 2 मिनटन में खत्म था कर तवज्जा तकर सोने बिलाल के मानू ने वस कया सोने बिलाल के मानू ने वस कया नौजवान ने वस कया पोर ने वस कया पर सोनो बिलाल नंगाल ते बीठो आज़ान को नहीं दी आज़ान को नहीं दी उन टेम ते मदीने वार निकरी पंजे ज़हन में गाल सोची भला चवण लगाओ एक बे के एड़ो मानू चूंडियो जेके बिलाल ना न करे सके एड़ो चूंडियो त सही जेके बिलाल न बुध जा मदीने पाक जा मानू चवन था एड़ो मानू आहे जेके बिलाल न करे सघंदो जे केर जे सोनो हुसैन केर अम्मा फातिमा साइन जो जिगर हुसैन शेरे खुदा सोने जो जिगर हुसैन महबूब मुस्तफा करीम साईं जो डोटड़ो हुसैन दिलवारो हुसैन उन टाइम ते सुनी हुसैन जेको नंढवा सुनी हुसैन के मदीने वारन ऐलान क्या हुसैन जी जे समूरन के बिलाल ना कहीं बीठो पर बिलाल के ताकत ही ना जो मिठड़े मोहम्मद जे बचड़न सा ना करे मदीने पाक जे मान बेचारन या पाकया ओ सुना हुसैन तू वन चाचे बिलाल के ऐलान कर आज़ान दी दो हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला नो जेटे मते सुने बिलाल सही वटायो सुनो बिलाल सुने हुसैन के दिसे तो अगते वधी करे सुने बिलाल जो भाकुर पातो सुने हुसैन जे चप्पल के चुमियो पोडे पेशानी के चुमियो पोडे हथरन के चुमियो पोडे जदो चाचा बिलाल नानो मोहम्मद भी हलियो वियो तू भी हलियो वे ओ बिलाल ओ चाचा बिलाल हे तो शा कयो सोनो बिलाल पाणो नथो जले सके चवे तो ओ भाटा हुसैन बिया त चवन था पर तू तई न चेजा जदो चाचा बिलाल मदीने पाक जे औरतुन मुखे ऐलान कया केड़ा तो के ऐलान कयो ऐलान कया थो त चाचे बिलाल के चो असा के मिठे मोहम्मद जे दौर वारी आज़ान बुधाए हज़रत बिलाल भाकुरन में रोई करे चवेस तो पुट तू मेहरबानी कर तू जिद तो लही वन मां नची सघंदम आज़ान हुसैन तू न जिद तो लही वन चे चाचा मदीने पाक जे अमड़न बहनन न्याणन बे ऐलान कया हन त तू वन हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला सोने हुसैन रज़ी अल्लाह ताला नो जे उन हुक्म के मनी दे जेटे मते आज़ान शुरू कई सोनो बिलाल आज़ान तो दे अल्लाहु अकबर जो आवाज मस्जिद नबवी में इंदो वियो छतन ते रोवण शुरू थियो
घिटीअ में नौजवान रोईंदा पाचन, पोड़ा रोईंदा पाचन। मदीने पाक जे घरन में रोवण जो आवाज आ। छाजे करे चे मिठे मोहम्मद जो दौर मोटी आयो। हज़रत बिलाल अल्लाहु अकबर भी चयो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह भी चयो। जे टेम ते पातो अशहदु अन्ना जे लफ्ज़ ते पातो मोहम्मद जो लफ्ज़ न चई सघियो। बिलाल बेहोश थी वियो। आज़ान बंद थी वई, आवाज बंद थी वियो। होडे रोवण पहुचे। अलाए बिलाल दुनिया छॾे न वयो, अलाए बिलाल फोत न थी वियो, अलाए बिलाल को बेवफाई न करे वियो। सोने बिलाल जे मथों जो आया हासा होता है, पर बिलाल बेहोश हो। मुंह जे मथों ठंडा पानी जहाया वियो। जंहिं टाइम ते सोने बिलाल के होश आयो, होश में अचण खां बाद में नज़र जो करे थो त सभई मथों रोवनि था। सोने हुसैन के भाकुर पाए जुमला केड़ा तो चवे। ओ सोना हुसैन मुआरी गाल पूरी थी। मां खुशी से तुझे नाने मोहम्मद जो पाड़ो छड़ियो हम। मां शौक से मदीने पाक जो हे दामन छड़ियो हम। मां तुझे नाने तो सब कुछ घोर कई हम। इन मदीने जे रस्तन सा मां बिलाल के प्यार हो। इन मदीने पाक जे घिटन सा, सिरन सा, जगहन सा, ओ वण वण पन पन सा प्यार हो। मां जेकॾहिं मदीनो पाक छॾियो हम, सिर्फ इन जे करे छॾियो हम त मां आज़ान जो न ॾेई सघां त मां रही कीअं सघंदुसि। प्यारी शइ जुदा थी वञे का मामूली ॻाल्हि। अॼु जेकॾहिं असांजे भाउ जी नियाणी दुनिया छॾे वई आहे या समूरनि जा वरडा छॾे विया आहिनि, का मामूली ॻाल्हि। अल्लाह से हर इंसान जे सीने में दिल ॾिनी आहे। अल्लाह से हर इंसान के दिमाग़ ॾिनो आहे, अकुल ॾिनो आहे। केड़ी महिल त उन दिल में सभई याद पवंदा हूंदा, केड़ी महिल त अकुल ते उहे सभई फिरंदा हूंदा, केड़ी महिल त उन्हनि जा सुख याद पवंदा हूंदा, केड़ी महिल त उन्हनि जो प्यार याद पवंदो हूंदो, केड़ी महिल त उन्हनि जा टहक याद पवंदा हूंदा, केड़ी महिल त उन्हनि जे हथनि जूं मानियूं पचाइला याद पवंदियूं हूंदियूं, केड़ी महिल त उन्हनि जी झोल याद पवंदी। को पत्थर दिल हूंदो जेको विसरी चुको, को पत्थर दिल हूंदो जेको सब कुछ विसरी चुको। एहसास वारो दिल वारो कदे भी न माउ जो प्यार विसारे सके तो, न पीउ जो प्यार विसारे सके तो, न बच्चन जी जुदाई विछोड़ो याद विसारे सके तो। अल्लाह सही खां दुआया जेके जेके दुनिया छॾे विया आहिनि, शल रब्बुल आलमीन समूरन सां भलाई जा फैसला फरमाए, शल रब्बुल आलमीन समूरन सां माफ़िया वारा मामला फरमाए। 3 दफ़ा कुल शरीफ भी पढ़ो। जेके वॾड़ा वफ़ात करे विया आहिनि, ऐं परेल साहब जा जेके समूर जा वॾा वफ़ात करे विया आहिनि, उन्हनि जे लाइ दुआऊं भी घुरऊं। 3 दफ़ा दुरूद शरीफ भी पढ़ो के